अस्सलामुअलैकुम दोस्तों, आवां अब्दुल्ला गडानी। दोस्तों, उमरकोट जे अंदर अफसोसनाक वाक़ियो पेश आयो जो सोलंगी बिरादरी जे न्याणियुनि जी तस्लील कई वई। उन्हनि ते तशद्दुद करे, उन्हनि जा कपड़ा फाड़े, उन्हनि खे गेले करे गिरफ़्तार कयो वियो, सिर्फ़ हिकु प्लाट खे ख़ाली करण जे लाइ। हा, जेकॾहिं प्लाट खे ख़ाली करणो आहे त कम अज़ कम उन्हनि खे वक़्तु ॾिनो वञे हा या उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं वञनि हा। एतिरे क़दुरु असांजे सिंध हुकूमत जी बेग़ैरती ऐं ॾाढाई जो असांजे ग़ैरतनि जे अंदरि हथु विझणु, हया जे अंदरि हथु विझणु, जो औरतनि जी तज़लील करणु, उन्हनि ते तशद्दुद करे, गेले करे उन्हनि खे गिरफ़्तार करणु, सो बि रमज़ान मुबारक जे बाबरकत महीने जे अंदरि इंसानियत जा लीका लटारिया विया। ऐं अफ़सोस सां चवणो थो पए त अञा ताईं असांजे सदर साहब ऐं बिलावल भुट्टे जो को मुज़म्मती बयान या रद्द अमल अञा ताईं नाहे आयो। अव्हांखे ख़बर हूंदो त जॾहिं मरियम नवाज़ ते केस लॻो हो त उन वक़्तु बिलावल भुट्टे जो सिंध असेंबली जे अंदरि रड़ियूं हुयूं। उन वक़्तु छा चयो हो? हीअ ॻाल्हि कई हुई कि तुम लोग बेगैरत हो, तुम लोग औरतों पे हाथ डालते हो। हाणे उन जी उहा गैरत काथे मरी वई आहे? हाणे छो ख़ामोश आहे? हाणे ज़रदारी छो ख़ामोश आहे? बिलावल भुट्टो हाणे छो ख़ामोश आहे? छा मरियम निवाज़ न्याणी हुई ऐं ही जेके इन सोलंगी बिरादरी जूं न्याणियूं न आहिनि? मरियम निवाज़ अकेली हुई ऐं हाणे 15 खां 20 औरतुनि जे मथां तशद्दुद करे तज़लील कई वई सोलंगी बिरादरी जे न्याणियुनि जे मथां। सो एतिरे क़दुरु ॾाढाई, एतिरे क़दुरु बेग़ैरती जो इन ॻाल्हि जी का बि नोटिस न आहे। सो अपील थी कजे सीएम साहब खे त इन पुलिस अहलकारनि समेत जेके लेडी पुलिस एसएसपी समेत एसएचओ जेके बि इन मामले जे अंदरि मुलविस आहिनि उन्हनि खे डिसमिस कयो वञे। ऐं उन खां अलावा जेके शाह साहिबान आहिनि ऐं जेके उतां जा जेके सरपरस्त वॾेरा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ बि कानूनी कार्रवाई कई वञे, जीअं अॻिते जे लाइ कंहिं न्याणीअ जी जेका इज़त आहे उहा महफ़ूज़ रहे। अस्सलाम वालेकुम।